हाय, मां मंजूर शेख आहियां ऐं अॼु मां हिकिड़े नए मीडिया चैनल जो तव्हां सां तारुफ़ कराइण वारो आहियां जेको असीं लॉन्च करे रहिया आहियूं। TSL जी सिंध लेंस जे नाले सां हिकिड़ो नओं मल्टीमीडिया चैनल आहे जेको असां प्लान कयो आहे ऐं इन प्लान खे अमली जामो पहिराइण जे लाइ असां सां गॾु सुठनि ऐं सीनियर सहाफ़ियुनि जी हिकु टीम बि आहे। मां उन्हनि सहाफ़ियुनि जो तव्हां सां तारुफ़ बि कराईंदुमि, पर मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त पहिरियों तव्हां सां इहो हाल अहिवाल कजे त हिकिड़ो नओं प्लेटफॉर्म जेको आहे उहो लॉन्च करण जी लॉजिक छा आहे, छाकाणि त अॼु जे दौर में जिते सोशल मीडिया हिकिड़ो तूफ़ान बर्पा करे छॾियो आहे, रोज़ानो अलाए केतिरा चैनल लॉन्च थियनि था ऐं इन सॼी सूरत हाल में हिकु वधीक नओं चैनल उनजी ज़रूरत छो आहे? उनजी ज़रूरत कुझु ईअं आहे त असां वटि इन तूफ़ान में इन सॼे क्वांटिटी में हक़ीक़त शायदि लिकी वञे थी ऐं जिते बि को मामिलो थिए थो त उनजी जेका रिपोर्टिंग आहे, उनजो जेको तजियो आहे, उनजो जेको एनालिसिस आहे, उन सां एतिरी हथ चुरान थिए थी जो व्यूअर जेको आहे उहो जेको असुल मामिलो आहे ऐं उनजे पोयां जेके बि करंट्स आहिनि उन्हनि खां बाख़बर रहे ई कोन थो। सो असां इहा कोशिशि कई आहे त सिंधी सहाफ़त में जेका रियलिज़म वक़्त सां गॾोगॾु घटिजी आहे उन रियलिज़म खे असां वरी रिवाइव कयूं, ॿीहर जीअरियूं। पंहिंजी कोशिशि इहा हूंदी त तव्हां वटि जेका शइ असां पहुचायूं उहा बिल्कुलु हक़ीक़ी हुजे, जीअं वाक़ियो थियो आहे ऐं उन वाक़े जे बुनियाद ते जेको तजियो ठहे थो उन तजिए खे तव्हां ताईं पहुचाइणु असांजो कमु ऐं सही तजियो जेको आहे उहो तव्हांजो हक़ु आहे। इन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो मामिलो बि इम्पोर्टेंट आहे त जॾहिं इहो सही आवाज़ क्रिएट नथो थिए, पहुचे नथो, त पोइ आवाम जा तमामु घणा मसइला जंहिं ते सॼी सोशल मीडिया ऐं सॼी टीवियूं भरियूं पियूं आहिनि उहे हली कोन था थियनि, छाकाणि त उहे विच में एतिरो गड़बड़ हुजनि था, उन में एतिरा प्रॉब्लम्स हुजनि था जो चङे नमूने सां उन्हनि खे न ॿुधिजे थो, न उन्हनि खे हल जे सिलसिले में का कोशिशि थिए थी। तो असां इहा कोशिशि कंदासीं त सिंधी मीडिया में एज़ अ होल माज़ीअ में जेके असां कामयाबियूं हासिलु कयूं ऐं आहिस्ते आहिस्ते असां पहुचे विया आहियूं उन्हनि खे पाण रिवाइव कयूं ऐं कोशिशि इहा कयूं त जर्नलिज़म में ऑनेस्टी जेकी आहे उनखे रिवाइव करण जी कोशिशि कयूं ऐं ऑनेस्टी जो असांजे साम्हूं पहिरियों ॾाको इहो आहे त ख़बर कम से कम तव्हां वटि सिधी ऐं सची पहुचे। असां सां गॾु टीम आहे, मुंहिंजो नालो मंजूर शेख आहे। तमामु घणा माण्हू मूंखे सुञाणनि। मुंहिंजो 30 सालनि जो जर्नलिज़म जो तजुर्बो आहे, जंहिंमां 10 खनि साल जेके उहे इलेक्ट्रॉनिक मीडिया यानी TV सां आहिनि। सिंधी ऐं अंग्रेज़ी जर्नलिज़म में आउं कमु कंदो रहियो आहियां। असां सां गॾु शौकत कुराई आहे, असां सां गॾु महेश कुमार आहे, असां सां गॾु शाहज़मान भंगर आहे। इहे टई दोस्त जेके आहिनि असांजा उहे सॼी ज़िंदगी पाण पटोरींदा रहिया आहिनि सुठी सहाफ़त लाइ। ऐं असां सां गॾु आहे आसिफ़ अब्बासी जेको बैक एंड ते असांजी टेक्निकल सॼी एफर्ट जो बैकबोन आहे। उमेदु आहे त जेको असां चऊं था उहो करे सघूं ऐं असां भरपूर कोशिशि कंदासीं ऐं असां सॼी टीम कोशिशि इहा कंदासीं त जेको तव्हांखे ॾियूं उनजी मोट तव्हांजी तरफ़ां ज़रूरु मिले ऐं इहा मोट इहा हूंदी त असांखे सपोर्ट कयो, असां ते तनक़ीद बि कयो जेकॾहिं ठीकु नथा कयूं ऐं तव्हांजी तनक़ीद जे लाइ असां सदाई ओपन हूंदासीं। जॾहिं बि तव्हांजी तनक़ीद थींदी तव्हां असां में इम्प्रूवमेंट ज़रूरु नज़र ईंदी तव्हांखे।